अस्सलामुअलैकुम नाज़रीन, असीं हिन वक़्तु सिंध नगर म्यूज़ियम स्टूडियो में मौजूद आहियूं। असां सां सिंध जो सुरीलो फनकार जानी उर्स मौजूद आहे, जंहिंखे असां हिन पंहिंजे प्रोग्राम में भली कार चऊं था जो हीअ असांजे प्रोग्राम में आयो। हिन जी वॾी महिरबानी। हे सिंध नगर यूट्यूब चैनल में पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करण आयो आहे ऐं असां हिन खां पंहिंजे फन जे मुतलिक़ राग ॿुधंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हांखे सिंध नगर में भली कार चऊं था। भली करे आहियो। तव्हांजो पंहिंजो चैनल आहे सिंध नगर। साईं असांखे पहिरें ऐं नाज़रीन खे जेके ॾिसनि पिया उनखे पहिरें छा ॿुधाईंदो? साईं पहिरियां जहिड़ो हाल पिरानाल ही मूंखे तमामु ख़ुशी आहे। सिंध नगर चैनल अदा फ़क़ीर साईं मोहम्मद ख़ान बच्चो साहब जीअं साईं घुरायो ऐं मूंखे शौक़ु हुयो त आउं हिन चैनल ते अचां। ही चैनल मुंहिंजो पंहिंजो आहे सिंध नगर। ऐं आउं मौला जे शान में पहिरियां दोस्तनि खे क़सीदो ॿुधायां थो जेको हाल इंशाअल्लाह ताला दोस्तनि खे पसंदि ईंदो। बिस्मिल्लाह।